हैदराबाद की अदालत 8 साल अॻु मखदूम बिलावल थाने की हद में 4 ॼणनि जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे। बुढ़ल चांडियो, रियाज़ चांडियो, अलीबग चांडियो ऐं रियाज़ लांघा जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। नसीर चांडियो, शबीर चांडियो, सिकंदर चांडियो, फरीद चांडियो ऐं सिद्दीक चांडियो ते केस दाख़िल कयो वियो हो। ट्रायल दौरान 2 जवाबदार फरीद चांडियो ऐं सिद्दीक चांडियो फौत थी चुका, जॾहिं त नसीर ऐं सिकंदर के सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद की अदालत 8 साल अॻु मखदूम बिलावल थाने की हद में 4 ॼणनि जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे उम्र कैद की सज़ा ॿुधाए छॾी। बुढ़ल चांडियो, रियाज़ चांडियो, अलीबग चांडियो ऐं रियाज़ लांघा के क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। नसीर चांडियो, शबीर चांडियो, सिकंदर चांडियो, फरीद चांडियो ऐं सिद्दीक चांडियो ते केस दाख़िल कयो वियो हो। ट्रायल दौरान 2 जवाबदार फरीद चांडियो ऐं सिद्दीक चांडियो फौत थी चुका। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला, हैदराबाद की अदालत 8 साल अॻु मखदूम बिलावल थाने की हद में 4 ॼणनि खे क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे उम्र कैद ऐं दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 26 मार्च 2015 में सीता रोड खां अदालत हाज़िर थी वेंदड़ बुढ़ल चांडियो, रियाज़ चांडियो, अलीबग चांडियो, ड्राइवर रियाज़ लांघा खे मखदूम बिलावल भरिसां क़त्ल कयो वियो हो, जॾहिं त 1 ॼणो हुसैन चांडियो ज़ख़्मी थियो हो। फ़रियादी महबूब चांडियो मखदूम बिलावल थाने ते 27 मार्च ते नसीर, शबीर, सिकंदर, फरीद ऐं सिद्दीक ते केस दाख़िल करायो हो। ट्रायल दौरान 2 जवाबदार फरीद ऐं सिद्दीक चांडियो फौत थी विया हुआ। उनकी एडिशनल सेशन जज नंबर 10 की अदालत में केस की ॿुधणी थी, जंहिं दौरान फरियादी धुर तरफ़ां हुसैन चांडियो पंहिंजे वकील इम्तियाज़ अली चन्ना मार्फत अदालत में पेश थियो। उन मौक़े ते अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ जवाबदार नसीर, शबीर ऐं सिकंदर चांडियो खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त ठीक है, मुझे मेहरबानी नसीर अपडेट करण लाइ।